Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. जेको हशर पेशावर जी BRT जो थियो आहे, पूरे पाकिस्तान जो बि साॻियो हशर थी वियो आहे। PTI सरकार मुल्की मईशत तबाह करे छॾी आहे। हाणे असांखे न हुकुमराननि खे NRO जी ज़रूरत पवंदी। कोयटा में जलसे खे ख़िताब कंदे PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ सदारती रेफरेंस बदनीयती ते बदल करार थियण खां पोइ हुकूमत वटि इख़्लाक़ी जवाज़ बि नाहे रहियो। असांखे चर्सियन ऐं भंगियुनि जी न पर शरीफ़नि जी हुकूमत खपे। हुकूमत पाकिस्तान खे दुनिया में अकेलो करे छॾियो आहे। हुकूमत जी का बि परॾेही पॉलिसी नाहे। नई खेनि एतिरो अकुलु आहे त परॾेही पॉलिसी छा खे चइबो आहे। फज़लुर रहमान चयो त असां ताक़तवर माण्हुनि खे चऊं था त असांजी मुहबत ऐं वफ़ादारी जो मज़ाक़ न उॾायो। असां क़ौम खे आज़ादु ऐं ख़ुदमुख़्तियार ॾिसणु चाहियूं था। जेकॾहिं पूरी क़ौम ते अहिड़ियूं हालतूं मरिजी वञनि त ॿाहिरि निकिरणो पवंदो आहे। हीउ सफ़र जारी आहे ऐं जारी रहंदो। क्वेटा में पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट के इस जलसा को कामयाब करके आपने ना सिर्फ पूरा मुल्क मगर पूरा दुनिया को दिखा दिया है कि पाकिस्तान के अवाम एक तरफ है और सिलेक्टेड हुकूमत और उनके सहूलतकार कि इमरान खान सिंध पुलिस को अपना टाइगर फोर्स बनाने की कोशिश कर रहा था। और मैं सलूट करता हूं सिंध पुलिस को जो इमरान खान का टाइगर फोर्स नहीं बने। इमरान खान चाहता है कि पाकिस्तान का रेंजर्स को भी वो टाइगर फोर्स में तब्दील करे। इमरान चाहता है कि इस मुल्क का इंटेलिजेंस एजेंसी हमारा ISI जो भारत और पूरी दुनिया ढटती है। इमरान खान कोशिश कर रहा है कि हमारा ISI को भी उनका अपना टाइगर फोर्स में तब्दील करे। हम इनको इजाजत नहीं देंगे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कोयटा जे अवाम ॿुधाए छॾियो आहे त सॼो मुल्क हिकु पासे ऐं सिलेक्टेड ऐं संदसि साथी ॿिए पासे बीठल आहिनि जेके चाहिनि था त PDM टुटी वञे। उन्हनि खे पैगाम ॾियां थो त असां 2 वीकूं अॻिते वधी सघूं था पर पोइ ते न हटंदासीं। असां न रुॻो हिकु स्टेज ते गॾु आहियूं पर हिकु पेज ते बि आहियूं। कोयटा में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क में ही कहिड़ी आज़ादी आहे जिते न अवाम आज़ादु आहे, न अदलिया आज़ादु, न सियासत ऐं नई सहाफ़त आज़ादु आहे। इमरान खान सिंध पुलिस खे टाइगर फोर्स बणाइण पिए चाहे हो पर सिंध पुलिस संदसि कोशिश नाकाम बणाए छॾी। इमरान खान रेंजर्स ISI समेत हर इदारे खे पंहिंजी टाइगर फोर्स में तब्दील करणु चाहे थो पर संदसि ख़्वाहिश पूरी थियण न ॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आमिर परवेज़ मुशर्रफ शहरनि खे अगवा करे ॿियनि मुल्कनि खे विकिरो कयो। इन खां वधीक मुल्क सां गद्दारी नथी थी सघे। हूअं बि ही भाॼोकर सर्टिफाइड गद्दार बणिजी चुको आहे। परवेज़ मुशर्रफ दहशतगर्दनि जो सहूलतकार बणिजी बेनज़ीर भुट्टो खे शहीद करायो। अॼु ताईं केर बि उन जो हिसाब नाहे वठी सघियो। माण्हुनि जे गुम थियण वारे मसइले ते न मीडिया ॻाल्हाए थी, न अदलिया इंसाफ़ ॾियारे सघे थी, न पार्लियामेंट कुझु करे सघे थो। गुम थियल माण्हुनि जा वारिस सालनि खां दरबदर आहिनि पर रियासत संदन का बि मदद नथी करे। इन ज़ुल्म खे हाणे बंदि करणो पवंदो। ॿी सूरत में मुल्क इहो ज़ुल्म बर्दाश्त न करे सघंदो। इमरान खान सिंध ऐं बलूचिस्तान जे बेटनि ते कब्ज़ो करणु चाहे थो पर असां बेटनि ते कब्ज़ो थियण न ॾींदासीं। रातों रात बाप या माँ के नाम से एक पार्टी बनती है और वो एक बच्चे को जन्म देती है और अगले दिन वही बच्चा वजीर आला की कुर्सी पे बिठा दिया जाता है। बलूचिस्तान के अवाम की डिमांड है, गुजरावाला के अवाम की डिमांड है, कराची के अवाम की डिमांड है कि वोट को इज्जत दो, सियासत से दूर हो जाओ, रियासत से ऊपर रियासत मत बनाओ, जाली हुकूमतें मत बनाओ। और बलूचिस्तान को आज इस हाल पे पहुंचने की एक ही वजह है, हुकूमत उसकी बनती है जिसकी बागडोर आपके हाथों में नहीं किसी और के हाथों में होती है। और अगर हमने आज इस सिलसिले को बंद ना किया तो अल्लाह ना करे हमारी आजादी और हमारा वजूद खतरे में पड़ जाएगा। मेरे भाइयों और बहनों, वो वक्त आ रहा है कि तुम्हारी 2 साल की नहीं, तुम्हारी 72 साल की मेहनत जाया होने को है। अब अवाम की हाकमियत का सूरज तलू होने को है।
सिलेक्टर्स ॿुधी छॾियनि तव्हांजे 2 सालनि जी न पर 72 सालनि जी महिनत ज़ाया थियण वारी आहे। हाणे अवामी हाकमियत जो सिज उभरण वारो आहे। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा केस जो फ़ैसिलो अचण खां पोइ सिलेक्टेड ऐं सिलेक्टर्स खे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट खे अपील आहे त जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीकी सां बि इंसाफ़ कयो वञे। असां मुतालबो कयूं था त वोट खे इज़त ॾियो, रियासत मथां रियासत क़ाइमु न कयो ऐं जाली हुकूमतूं ठाहिणु बंदि कयो। कोयटा में जलसे के ख़िताब दौरान मरियम नवाज़ चयो त वोट खे इज़त न मिलण करे हिन वक़्तु बलूचिस्तान जी बदतरीन हालत आहे। सूबे में अहिड़ी हुकूमत ठाही वेंदी आहे जंहिंजी डोर आवाम वटि न पर ॿियनि जे हथनि में हूंदी आहे। बलूचिस्तान में बाप नाले पार्टी ठाहे उन मां पैदा थियल ॿार खे वॾो वज़ीर बणायो वियो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त ओपोज़िशन वारा दुश्मननि जी ज़ुबान ॻाल्हाए रहिया आहिनि ऐं इहो मुल्क ते हमिलो आहे। PDM जे जलसे ते रद्दअमल ज़ाहिर कंदे शिबली फराज़ चयो त लुटियल दौलत बचाइण लाइ जमहूरियत जी ओट वठणु न ॾींदासीं। इमरान ख़ान जी सियासत जो मर्कज़ मुल्क खे करप्ट माण्हुनि खां पाक करणु आहे। वज़ीर आज़म करप्ट माण्हुनि खे कंहिं बि सूरत में न छॾींदो। अॻूणनि हुकूमती दौरनि में इदारनि खे ज़ाती मफ़ादनि लाइ इस्तेमालु कयो वियो। ओपोज़िशन जे इतिहाद PDM जो गुजरांवाला ऐं कराची खां पोइ कोयटा में पावर शो। कोयटा जे अयूब पार्क में जलसे में वॾे अंग में कारकुननि जी शिरकत। राजा परवेज़ अशरफ चयो आहे त PTI इलेक्शन में अवाम सां कूड़ा वाइदा कया। अवाम रस्तनि ते निकिरी आयो आहे। हाणे हुकुमराननि जे रोइण ऐं घबराइण जो वक़्तु अची वियो। पाण खे मज़बूत करार ॾींदड़ हुकुमरान ॿुधाइनि त मीडिया ते पाबंदी छो लॻाई वई आहे। अब्दुल मालिक बलोच जलसे के ख़िताब दौरान चयो त PDM जो मक़सदु मुल्क में आइन जी बालादस्ती आहे। बलूचिस्तान सां ज़्यादतियुनि जी हिकु डिघी लाइन आहे। सभ खां वॾो मसइलो गुम थियल माण्हुनि जो आहे। दुनिया जी का बि ताक़त सिंध ऐं बलूचिस्तान खां ॿेट नथी खसे सघे। अख्तर महंगल चयो आहे त गुम थियल माण्हुनि जे वारसनि सालनि खां एहतजाजी कैंप्स लॻायूं। कराची खां इस्लामाबाद ताईं पैदल मार्च कयो। उहे उहिदनि लाइ न पर पंहिंजे बचनि जी बाज़ियाबी लाइ निकिता हुआ। बलूचिस्तान जे अवाम सदाईं जमहूरियत जो साथ ॾिनो आहे। आफ्ताब शेरपाओ चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ज़हन ते रुगो ओपोज़िशन ऐं नवाज़ शरीफ़ सवार आहे। हू अवाम जी कहिड़ी ख़िदमत कंदो। सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी ऐं वसीलनि ते मालिकी मिलण सां मुल्क ख़ुशहाल थींदो। गिलगित बल्तिस्तान जे अवाम जे वोट ते धाड़ो ऐं चोरी थियणु न ॾींदासीं। पीपल्स पार्टी अवाम जे वोटनि जो तहफ़ुज़ कंदी। PP चेयरमैन जो गिलगित जे इलाइक़े शिगर में चूंड जलसे के ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी PTI हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो आहे त आऊं कठपुतली न आहियां ऐं नई कंहिंजे इशारे ते हलां थो। गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे इमरान ख़ान जी नाकामी ऐं नुक़सान खां बचाइणो आहे। PTI हुकूमत जेका हालत ॿियनि सूबनि ऐं इस्लामाबाद सां कई आहे, गिलगित बल्तिस्तान जी अहिड़ी हालत थियणु न ॾींदासीं। तब्दीली वारनि जे अचण सां मुल्क में तबाही आई आहे। गिलगित बल्तिस्तान जो अवाम चूंडुनि में पीपल्स पार्टी जो साथ ॾिए त संदन चूंडियल नुमाइंदनि खे इस्लामाबाद में विहारियूं। हाणे रोज़ानो सर्कस लॻी रहिया आहिनि। ओपोज़िशन पंहिंजी करप्शन बचाइण लाइ इदारनि मथां तनक़ीद करे थी। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जी ओपोज़िशन ते तनक़ीद। मुराद सईद चयो त वज़ीर आज़म करप्शन ख़िलाफ़ जिहाद शुरू कयो आहे। हू वाहिद लीडर आहे जंहिं क़ौम खे मुतहिद कयो। मोदी जी सोच खे हथी ॾेई ऐं इदारनि मथां तनक़ीद करे कंहिंखे फ़ाइदो पहुचाए वञे थो। मुल्क खे डफेट जो शिकार करण जी ख़्वाहिश रखंदड़नि खे मायूसी थींदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त जलसा ऐं जुलूस मामूल जी सियासत जो हिसो आहिनि। जलसा कंदड़ अॻवान पंहिंजे ख़िलाफ़ केस ख़तमु कराइणु घुरनि था। हुकूमत केस ख़तमु कया त जलसा ऐं जुलूस बि ख़तमु थी वेंदा। गुजरांवाला ऐं कराची खां पोइ कोयटा में बि जलसो नाकाम थी वेंदो। आवाम जो ओपोज़िशन जे जलसे सां को बि वास्तो न आहे। आवाम जो मसइलो महांगाई आहे। हुकूमत जल्द महांगाई ते ज़ाब्तो आणे ॾेखारींदी। कोयटा जे हज़ारगंज वारे इलाइक़े में ज़ोरदार धमाके जे नतीजे में वॼणा मारिजी विया। 7 खां वधीक ज़ख़्मी। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।
पुलिस ज़रिए जो चवणु आहे त धमाको मोटरसाइकिल में नस्ब धमाकेदार मादे ज़रिए कयो वियो। धमाके बाद भरपासे में बीठल गाॾियुनि खे बाहि विकोड़े वई। पुलिस ऐं FC इलाइक़े खे कड़ो चाढ़े जांच शुरू करे ॾिनी। बेटन ते वफा कयो कब्ज़ो ना मंज़ूर, बेटन ते वफा कयो कब्ज़ो ना मंज़ूर। सिंध जे बेटन ते कब्ज़े ऐं आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ बबिलो बाईपास ते धरणो। जसकम चेयरमैन सनान कुरैशी, न्याज़ कालाणी ऐं ॿियनि अॻवाननि सूधो वॾी तइदाद में कारकुननि जी शिरकत। धरणे के ख़िताब दौरान अॻवाननि चयो त सिंध जे वसीलनि ते कब्ज़े जी साज़िश तहत आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस जारी कयो वियो आहे। सूबे जो अवाम बेटन ते कब्ज़े खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो। हुकुमरान आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस वापसि वठनि, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक जारी रखी वेंदी। ढींगी ऐं बुंडाड़ बेटन ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ हैदराबाद, नवाबशाह ऐं लाड़काणो में क़ौम परस्त तंज़ीमुनि जा मुज़ाहिरा। आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस फौरी तौर वापसि वठण जो मुतालबो। जेके मुड़ुस हुआ उहे इब्राहिम कलोड़े मारिया आहिनि ऐं जावेद कलोड़े ऐं मेहर शेख, इमदाद हपणी जेको खैरपुर वारो SP चए थो मां मारिया आहिनि ऐं लाड़काणे वारो SP चए थो मां मारिया आहिनि। दोस्तो इहो ग़लति आहे। खैरपुर ऐं लाड़काणे जे कचे में 6 धाड़ेलनि खे कंहिं मारियो। धाड़ेल पठू नारे जो जे भाइटे रब रखियो नारे जो जी वीडियो बयान। पुलिस जे ऑपरेशन ते केतिरा ई सवाल उथारे छॾिया। सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में धाड़ेल रब रखियो नारे जो चयो आहे त संदसि मामे पठो नारे जो सूदो ॿियनि धाड़ेलनि खे कलहोड़नि जे हथियारबंदनि क़तल कयो आहे। कचे में 200 हथियारबंदनि हमलो करे धाड़ेलनि खे मारियो। लाड़काणो ऐं खैरपुर जा SSPs मुक़ाबले जी कूड़ी दावा करे रहिया आहिनि। ॿिन्ही SSPs कुझु ॾींहं अॻु कचे में ऑपरेशन दौरान इक़बाल ऐं पठान नारे जो सूदो 6 धाड़ेलनि खे मारण जी दावा कई हुई। सिंध में कोरोना जा 310 नवां केस ज़ाहिर। सूबे में मुतासिरनि जो अंग वधी 1,43,836 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा नवां अंग ख़ैर जारी करे छॾिया। वॾे वज़ीर चयो त ख़ुशी जी ॻाल्हि आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना विघे को बि मरीज़ फौत न थियो। कराची में 225, शहीद बेनज़ीराबाद ऐं हैदराबाद में 8 नवां केस ज़ाहिर। थरपारकर ज़िले में जेको मिठी में अटो आहे उहो बि 53-54 रुपया किलो विकिजे थो। इहो साॻी अटो जेको नगर पारकर या बॉर्डर एरिया ताईं पहुचण ते 70 खां 75 रुपया किलो या 65 रुपया किलो ताईं पहुचे थो। थरपारकर जी आवाम जेको 2 वेले जी मानी खाई सघे। थरपारकर में ग़रीब माण्हू ऐं 60 खां 70 रुपया अटो वठण जी सघ नथा रखी सघनि। उन करे असां हुकूमत खे अपील था कयूं त नोटिफिकेशन ते अमल करायो वञे। हर दुकानदार में तो तव्हांखे आराम सां 70 रुपए किलो काई बि कॉमेंट कोन्हे। हिकु रिश्वत जी बाज़ार आहे। हर माण्हू बसि पंहिंजो कमीशन वठी हलियो थो वञे। तव्हां ॾिसो न जे ईअं हुजे त हे शयूं असांखे महांगियूं छो मिलनि। सिंध जे केतिरनि ई शहरनि में फ्लोर मिल्स ऐं चकी मालिकनि अटे जे सरकारी अघनि ते अमल न कयो। अटो सरकारी अघु 41 रुपया 83 पैसनि बदिरां 62 खां 70 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां विकिरो थियणु लॻो। हैदराबाद में चकी मालिक अटे जो 10 किलो वारो थेलो 480 रुपया विकिरो करे रहिया आहिनि। ग़रीब अवाम सरकारी अघु बदिरां 48 रुपया फ़ी किलो अटो ख़रीद करण ते मजबूर। सखर जा शहरी 70 खां 75 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां अटो ख़रीद करण ते मजबूर। कुंडरी में बि चकी मालिकनि सरकारी अघनि वारो नोटिफिकेशन हवा में उॾाए छॾियो। 60 रुपया फ़ी किलो अटो विकिरो थियण सबबि अवाम परेशान। थर जे बहिराड़ी वारनि इलाइक़नि जा माण्हू 60 खां 65 रुपया फ़ी किलो अटो ख़रीद करण ते मजबूर। सिंधड़ी में बि सरकारी अघनि बदिरां 1673 रुपया फ़ी मण जे हिसाब सां अटे जो विकिरो। हुकूमती इदारा अटे जे अघनि खे कंट्रोल करण में नाकाम। ऐं उमेरुबाब जे वालिद सूधो 3 भातियुनि जे क़त्ल केस में नओं रोक। एडिशनल IG सखर कामरान फज़ल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जुड़ियल कमेटी जी सरबराही करण खां मुआज़रत करे छॾी। IG सिंध खे लिखियल ख़त में कामरान फज़ल चयो आहे त सखर रीजन में धाड़ेलनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन में मसरूफ़ आहियां। मेहर वाक़ियो हैदराबाद रीजन में अचे थो, तंहिं करे
एडिशनल IG हैदराबाद जे सरबराही में कमेटी जोड़ी वञे। IG सिंध मुश्ताक महर रूपोश जवाबदार मुर्तज़ा चांडियो ऐं ज़ुल्फ़िकार चांडियो जी गिरफ़्तारी लाइ एडिशनल IG सख कामरान फज़ल जे सरबराही में कमेटी जोड़ी हुई। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ख़बर ॾिठियूं, इते वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अवां पैगाम ॾिसी सघंदा। अचो त ॻाल्हायूं। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।